अजीज संगा खत्म थी वया, जवानी खत्म थी वई। उन झंगल में वो मिस्कीन गरीब जिंदगी जा आखिरी लम्हा हेॾे ॾिठे को कोन्हे, हेॾे ॾिठे को कोन्हे, सॼे पासे को कोन्हे। अर्श ते निहारे चवे थो मौला अॼु जे मुंहिंजी जी जल अमड़ हुजे हां, मूंखे उञो कान छॾे हां। ओ मुंहिंजो करीम रब जी कॾहिं मुंहिंजो दिल पर बाबा साईं हुजे हां, सज मूंखे हिन हाल में बर्दाश्त कोन करे हां। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो त कोई कोन्हे, पर मौला इहा उम्मीद आ त जंहिंजो कोई कोन हूंदो आ, तुंहिंजी ज़ात उनजी हूंदी आ। मौला मञा थो त गुनाहगारो ख़तादारो बदकारो बेकारो हां, मगर मुंहिंजा मौला तुंहिंजे रहमत मां ना उम्मीद न आहियां। मौला मूंखे माफ़ कर। हिन रोई दुआ घुरी, अल्लाह क़बूल कई। हज़रत मूसा खे हुक्म थियो, ऐलान कर बनी इसराईल क़ौम में झंगल में मुंहिंजो नेक बानो दुनिया छॾे वियो आहे, जेको उनजे दफ़न में शरीक थींदो मां अल्लाह उनखे भी माफ़ करे छॾींदुसि। हज़रत मूसा ऐलान कयो, ॻोठ वारा सभई वठी डुकिया वञनि। ही त हू आहे, ही त फलाणो आहे जेके ॻोठ में रहंदो। हज़रत मूसा हे फलाणो अथई। हज़रत मूसा अर्ज़ कयो, मौला हे त सॼे ॻोठ राज बेज़ार आहे। रब चवे थो, बेशक इन जूं बद किरदारियूं बद आमाली हुई, पर मरण खां अॻु में जेॾी महिल न रोई मां रब खे सजदा कई त मां त रहीम हां न, मां त बख़्शणहार हां। मां अल्लाह जे ज़ात खे रहम अची वियो, मां उनखे माफ़ करे छॾियो आहे। ऐं मुंहिंजा मूसा ऐलान करे चओ, जेको हिनखे दफ़न कंदो मां अल्लाह जी ज़ात उनखे बि माफ़ करे छॾींदुसि। त मुंहिंजा मुस्लमान भाउ क़ुरान जी आयत पढ़ण थो चाहियां। अल्लाह फरमायो, इन्न रब्बक हुव अअलमु बिमन हुव अहदा सबीला। बेशक अल्लाह जी ज़ात बाबरकात जाने थो तव्हां मां सिधी राह ते केर आहे। मां यकदम सुणो बगदाद वारे बादशाह जे दरबार में हलां, अब्दुल कादिर जीलानी जवान जे दरबार में हलां, जेके अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात एतिरो कुझु अता फरमायो, एतिरो कुझु अता फरमायो जो बगदाद जे बादशाह फरमायो, नज़र तू इला बिलादिल्लाह जमा। मुझे अल्लाह मूंखे कायनात जा मिड़ई शहर ॾेखारिया। कायनात केॾी वॾी आहे, दुनिया में कंहिंखे बि ख़बर नाहे, कंहिं साइंसदान खे ख़बर नाहे, मगर अल्लाह जे महबूब जे बचड़े खे अल्लाह जे ज़ात में मंज़र ॾेखारिया। ओ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो बचड़ो, उहो पीरनि जो पीर दिल पर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी काबतुल्लाह जे मताफ में आहे। तवाफ़ काबा दुनिया करे रही आहे। अब्दुल कादिर जीलानी सजदे में दारो कतार रोई रहियो आहे। मुंहिंजे करीम रब खे सिक्कियूं भरे सजड़ा थो करे, जो तवाफ़ करण वारनि खां तवाफ़ विसरी वियो। हेॾो तर्जमा केरु थो ताह करे, वेझो अची खणी जो ॾिसंदे हीअ जो निहारी न त को ॿियो नाहे, बगदाद जो बादशाह पंहिंजे रब खे राज़ी करे रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो, जेसि ताईं क़ब्र खां पेर ॿाहिरि आहे, यादि रखो, जेसि ताईं क़ब्र खां पेर ॿाहिरि आहे, तेसि ताईं अल्लाह जी ज़ात खां टिकणो आहे। करिए तब डरिए, न करिए तब डरिए। उम्मीद खुदा जे ज़ात में मज़बूत रखो मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा करीम रब। छो अल्लाह क़ुरान में चयो, इन्न शैतान कान लिल इंसान अदुव्वन मुबीना। मुंहिंजा दोस्त, ओ मुंहिंजा दोस्त, बस खुदा खां पनाह घुर मौला। इबादत में कमज़ोर हां, पर बेअदबीअ खां पनाह में रखजा। अल्लाह जी ज़ात बेअदबीअ खां पनाह में रखे। यार सादा लफ़्ज़ चवां, बिल्कुलु सादा। गुलाब जे गुल जा बूटा ॾिठा अथव? गुलाब जे गुल जा बूटा। अच्छा, दुनिया जे सुहिणनि गुलनि में सभ खां वधीक सुहिणो गुल कहिड़ो आहे? गुलाब जो। हुन में कंडा आहिनि? ॻाल्हाए, हुन में कंडा आहिनि?
गुलाब जे गुल में कंडा आहिनि। अच्छा, पोइ जेॾी महिल न माली पटींदो आहे त गुलाब जा गुल पटींदो आहे या कंडनि खे आङूठा हणंदो आहे? जवाब ॾियो। ओ मुंहिंजा दिलबर, ओ मुंहिंजा सुहिणा, अल्लाह जी ज़ात खां दुआ घुरो। ओ मुंहिंजा करीम रब, मिठड़े हुज़ूर जे सदके कलमे पढ़ण वारे खे ईमान जी दौलत अता फरमा। मुझे करीम रब जा आशिको हर निमाज़ में हर निमाज़ी सलाम खां पहिरीं छा थो चवे? और रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना ग़फ़िरली, मौला मूंखे मुआफ़ कर। वल वालिदैय, मौला मुझे अब्बे अम्मा खे मुआफ़ कर। वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाह ताला कुरान करीम में तमाम मोमिनन जे लाइ दुआ सेखारी आहे। मदीने जे मीर तमाम मोमिनन जे लाइ दुआ ॿुधाई आहे। सॼी कायनात हुज़ूर जा उम्मती अम्मा फातिमा ज़हरा जा कर्ज़ी आहिनि, हसन हुसैन जे अमड़ जा कर्ज़ी आहिनि। इमाम हसन सुहिणो फरमाईंदो आहे, सुबुह जो ॾिसां त अमड़ मुंहिंजी हुज़ूर जे उम्मत लाइ दुआ, राति जो अम्मा मुंहिंजी हुज़ूर जे उम्मत लाइ दुआ। हिकिड़े ॾींहुं किराटी पाए करे चयो, मुंहिंजी जीजल अम्मा, हसन बि तुंहिंजो बचिड़ो आहे, हुसैन बि तुंहिंजो बचिड़ो आहे, मुंहिंजी अम्मा ज़ैनब बि तुंहिंजी बचिड़ी, असां बचिड़नि खे बि करे दुआ में यादि कर। इमाम हसन सुणे फरमायो, मुंहिंजे जीजल अम्मा किराटड़ी पाए चयो, ओ मुंहिंजा बचिड़ा कंहिंखां बि कोन विसरंदा आहिनि, पर मुंहिंजा हसन कन खोले ॿुधो, तुंहिंजे जीजल अमड़ जे दुआ जे मथां अब खां पहिरियों हक़ मुंहिंजे मुस्तफ़ा जे उम्मत जो आहे। अम्मा जी बच्चा हुजूर जे उम्मत जो। हा बच्चा, अम्मा छो? मुझे अम्मा फरमायो, इन करे बच्चा हसन जो मुझे भी मतलब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा के अखियुनि मां लुड़क लाड़ी दे ॾिठो, इन गुनहगार उम्मत जे फिक्र में लुड़क लाड़ी दे ॾिठो, इन गुनहगार उम्मत लाइ दुआऊं घुरंदे ॾिठो। ओ मुंहिंजा अदा, मुंहिंजो महबूब हमेशह दुआऊं घुरे उम्मत लाइ, हमेशह दुआऊं घुरे उम्मत लाइ। हुजूर जो उम्मती बि हमेशह दुआ घुरे हुजूर जे उम्मत लाइ। बाक़ी फ़ैसिलो रब जे हवाले आहे, दर्जा दिलनि ते आहिनि, दिलनि जो मालिक ॼाणे थो, फ़ैसिला उनखे करणा आहिनि, उहे फ़ैसिला उन जे हवाले कयो। अचो त असां तव्हां पंहिंजो फ़ैसिलो कयूं त आया असांजे दिलि में सचाई केतिरी आहे, असांजे दिलि में ख़ुलूस केतिरो आहे। अल्लाह खां दुआ घुरो, मौला मरण जे घड़ी महबूब मुस्तफ़ा जो दीदार नसीब फरमाए जा। ओ मुंहिंजा अता, अचो त हुजूर जे उम्मत लाइ दुआ घुरूं। कंहिंखे चवण मां कोई फ़ाइदो कोन्हे, जंहिंखे रब जहन्नम में मोकिलींदो, तुंहिंजे मुंहिंजे चवण ते जन्नत में कोन वेंदो, जंहिंखे रब जन्नत में मोकिलींदो, तुंहिंजे मुंहिंजे चवण ते जहन्नम में कोन वेंदो, सभु को पंहिंजे अमलनि जे ज़रिए वेंदो। ऐं अमलनि जो ॼाणण वारो केरु आहे? जो मुंहिंजो अल्लाह। केरु ॼाणण वारो आहे? मुंहिंजो अल्लाह। त अल्लाह जी ज़ात हर कल में पढ़ण वारे खे अञा क़ुरान पढ़ा। शैतान जॾहिं अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो, क़ाल फ़बिइज़्ज़तिका लअग़वियन्नहुम अजमईन। ओ मुंहिंजा करीम रब, तुंहिंजे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम, ओ मुंहिंजा अल्लाह साईं, मां तुंहिंजे बांदनि खे कोन छॾींदुसि, मां गुमराह कंदोसान, हर घड़ीअ गुमराह कंदोसान, सॼे खपे अॻियां पोयां गुमराह कंदोसान। मुंहिंजे करीम रब जवाब ॾिनो, ओ मां रब जे इज़्ज़त जो कसम खाइण वारा, तो हिकिड़ो कसम खयो आहे, मां रब चवां थो, मूंखे पंहिंजे इज़्ज़त जो कसम आहे, मूंखे पंहिंजे जलाल जो कसम आहे, मूंखे पंहिंजे किबरियाई जो कसम आहे, मुंहिंजे महबूब जे उम्मती जे आख़िरी खॼण वारे साह ताईं मां अल्लाह उन जे लाइ को पंहिंजो दरवाज़ो बंदि कोन कंदुसि। रब थो चवे त मां पंहिंजे महबूब जे उम्मत लाइ तौबह जो दर बंदि कोन कंदुसि। 80 साल गुनाहनि में गुज़ारी तौबह कंदो, माफ़ कंदो मांसि। हा, अल्लाह जो क़ुरान खोले थो ॿुधाए त बेअदब जे लाइ ॾाढी सज़ा ॾुखी आहे। इन ॻाल्हि में कोई शक नाहे। अल्लाह जी ज़ात मरण खां पहिरीं तौबह नसीब करे। मुंहिंजे ख़्याल में
इजाजत ॾियो त मां वरी पंहिंजो मौज़ू उतां शुरू कयां जिते मूं छॾियो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मां ॾिसां थो पियो सकरण बाप मुंहिंजा दोस्त आया या नूर हसन खोसे ते नज़र पई होॾा फ़कीर मुश्ताक ते नज़र पई। मुंहिंजा दोस्त हेतिरा परे परे खां यादि रखो मुंहिंजे लाइ केरु कोन आयो आहे, महबूब जो शान ॿुधण सभु को आयो। माशाअल्लाह डॉक्टर नियाज़ हुसैन बि पहुचे। माशाअल्लाह डॉक्टर नियाज़ पहुतो आहे। डॉक्टर हकीम साहब माशाअल्लाह। बहरहाल अल्लाह जी ज़ात सभिनी खे सलामत रखे, सभई ख़ुशि हुजो। दिल थी चवे त मां वाइदो कयो त मौला अलीअ जो ऐं सोणे अबू बकर सिद्दीक़ जो। मां अर्ज़ कयो त हे भई मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त मौला अली उहो आहे जंहिंजे हंज में हबीबन आराम कयो। मौला अलीअ जे अखियुनि जा लुड़क मुंहिंजे मुस्तफ़ा जे चेहरे ते। सुणो अबू बकर सिद्दीक़ उहो आहे जंहिंजे हंज में मुंहिंजे करीम आराम फरमायो। हुनजे अखियुनि जा लुड़क मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे गलड़नि ते। ओ मुंहिंजा यार ओ मुंहिंजा मुस्लमान भाज़रा गौर कर उन अबू बकर सिद्दीक़ जो उन मुंहिंजे मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा जो मक़ाम केरु थो ॼाणे? हिकु अल्लाह थो ॼाणे, ॿियो अल्लाह जो महबूब थो ॼाणे। तारा जो खणी न वेह ईअं न चवंदो मौला अली चौथे नंबर ते आयो आहे इन करे मौला अलीअ जो नंबर घटि आहे। ईअं न चवंदो करे अबू बकर सिद्दीक़ पहिरें नंबर ते आयो आहे। उनजो शान मथे आहे, शान मथे कंहिंजो आहे, शान घटि कंहिंजो आहे। नौकर थी करे बादशाहनि जे लाइ इहो छा थो चवे? केरु थो ॼाणे? मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकु अल्लाह ॼाणे, ॿियो अल्लाह जो मिठड़ो महबूब ॼाणे। हिकिड़े मिंट जे लाइ हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जे अज़मत दे निहार, मक़ाम दे निहार, शान दे निहार मदीने जो साईं चवे अदा अली जी मुंहिंजा आका कॾहिं थो चवे जॾहिं मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात मदीने पाक में मक्के खां अचण वारनि मुस्लमाननि खे हिकु मुस्लमान खे ॿिए मुस्लमान यानी मुहाजिर खे अंसार जो भाउ, अंसार खे मुहाजिर जो भाउ, तूं हिन जो भाउ, तूं हिन जो भाउ, सभिनी खे महबूब बनाईंदो वियो। मुंहिंजो मौला अली निहारे रहियो आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा इशारो मूं कोन कयो आहे। उन शेर ख़ुदा जे अंदर ते छा गुज़री रहियो आहे उहो मौला अली ख़ामोश आहे। अखियुनि में लुड़क लड़ी आया। आका सभिनी खे हिक ॿिए जो भाउ बनाया। मां अलीअ खे यादि कोन कया। मदीने जे साईं जवाबु ॾिनो अदा अली या अली अंत अख़ी फ़िद दुनिया वल आख़िरत। मां इन सहाबा खे दुनिया में हिक ॿिए जो भाउ बनायो आहे तो अलीअ खे मां मुस्तफ़ा हिते बि भाउ बनायो आहे त हुते बि भाउ बनायो आहे। खणी अचो वट तारा जो अचो मुंहिंजे सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जे दरबार में। उन सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जे निहारे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा ही पाक जुमला फरमाया अबू बकर जी मुंहिंजा सुहिणा महबूब दिल पर मुंहिंजे मदीने जे मीर फरमाया अबू बकर हिक हिक सहाबीअ जा थोरा मां मुस्तफ़ा लाहींदो वियो हा। खणिया वट तारा जो कंप्यूटर खणिया ते हिसाब कर, हिसाब जी गुंजाइश नाहे। मदीने जे मीर फरमाया अबू बकर जी मुंहिंजा दिल पर सभिनी जा थोरा मां मुस्तफ़ा लाहे छॾिया। पर यार तुंहिंजा एतिरा थोरा जो तोखे अजर मुंहिंजो करीम पाण अता फरमाईंदो।
अखियूं खोल मुसलमान, अखियूं खोल। हुजूर जे सहाबा जे लाइ अदब वारो हज़रत अमीर उमर सुहिणो सोणे शेर ख़ुदा जे निहारे चवंदो सोना अली मूंखे वरी अलाए काॾे वठी वेंदो। सोना अली जेके न तोखे अल्लाह जे ज़ात अज़मतूं अता फरमायूं आहिनि उन्हनि मां हिकिड़ीअ जो मूं सां सौदो करी मां उमर सॼी ज़िंदगी जी इबादत तोखे ॾियण लाइ तयारु आहियां। रुॻी हिकिड़ी ॾेहा मूंखे मिले हा त मां उमर सभु कुझु उन सां क़ुर्बान करे छॾियां हा। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, हुज़ूर जे सहाबा जे लाइ वट ताराजू न खण। मुंहिंजो मुस्तफ़ा ऐं सादर लफ़्ज़नि में चवां मुंहिंजो मुस्तफ़ा खे अल्लाह काइनात जो बादशाह बनायो आहे, ॿियो कोन बनायो आहे। जेको किथों जो बादशाह हूंदो आहे उन बादशाह जी फौज हूंदी आहे कान हूंदी आहे? हूंदी आहे। जवाब ॾे। अमेरिका वारे ट्रंप जी बि फौज आहे, उन नेतुअ कुत्ते जी बि फौज आहे, ईरान जे बहादुरनि जी बि फौज आहे। असांजा मुस्लमान भाइर आहिनि, कलमे पढ़ण वारा आहिनि। अल्लाह जी ज़ात उन्हनि खे हिम्मत अता फरमाए। सऊदी अरब खे, कुवैत, बहरैन, तमाम कतर सभिनी मुस्लमान मुल्कनि खे ख़ुदा पाकिस्तान खे बि इज़त अता फरमाई आहे। अॼु जेको इंडियूं पाड़े वारो हिंदुस्तानू इहो सदाईं पाकिस्तान खे ईअं ॾिसंदो हो जीअं कांव अक बकड़ खे ॾिसंदो आहे, लेकिन अॼु अल्लाह पाकिस्तान खे उहा इज़त ॾिनी आहे जो दुनिया में पाकिस्तान जो नालो। हा मञा थो अंदरूनी तौर ते कमज़ोरियूं आहिनि, मञा थो अंदरूनी तौर ते मामला आहिनि, पर पोइ बि ॿाहिरि कॾहिं ॿाहिरियों वॾो कोन भञंदा आहिनि। घर जा मामला घर में हल कबा आहिनि, ॿाहिरि ॿाहिरियों वॾो कोन भञंदा। दुआ है मुंहिंजो करीम रब पाकिस्तान खे इज़त अता फरमाए, दुनिया में अमुन अचे। मुंहिंजा दोस्त ईरान वारी जेका जंग आहे ख़ुदा करे हुनजो ख़ात्मो थी वञे। अल्लाह ताला मुस्लमाननि खे मुंहिंजा दोस्त यादि रखो नेतन्याहू ऐं ट्रंप जाॾो कहिड़ी हो कोन्हे त शियो कहिड़ो आहे, सुन्नी कहिड़ो आहे, बेलवी कहिड़ो आहे, देवबंदी कहिड़ो आहे, अहले कहिड़ो, भुलिजी वञो। हुननि जाॾो सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ आहे त मुस्लमान कहिड़ो आहे, यहूदी कहिड़ो आहे। इन करे जेकॾहिं यहूदीअ ते साह क़ुर्बान थो करे त बहस ते मुस्लमान जो त पंहिंजे मुस्लमान जे लाइ दुआ घुरो त मुंहिंजा अल्लाह साईं मुस्लमाननि खे इज़त अता फरमाए, मुस्लमान खे हिक ॿिए सां भाईचारे वारो रास्तो क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूंखे लाहे छॾियो पटड़ी खां दुरूद पढ़ो त मां मोटी खां सल्लल्लाहु सुभाणे राति मुंहिंजो तलहार में प्रोग्राम आहे, परीहं राति मुंहिंजो ठंडे खां ॿाहिरि सिजावल जे भर में दड़े जो शहर आहे उते प्रोग्राम आहे। अकुल चवे थो त हाणे बस करे हेॾा प्रोग्राम अथई, पर दिलि चवे थी न वाइदो कयो हो तव्हां सां यार जा ॿई यार त मां बयानु कयां, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा ॿई यार त बयानु कयां। अल्लाह अकबर। अबू बकर सिद्दीक़ उहो अथव हुज़ूर ऐलान नबूवत पोइ कयो आहे, अबू बकर अॻे ई मुस्तफ़ा जो यार। मौला अली उहो अथव, मौला अली उहो अथव जो काबे में आयो आहे, अखियूं कोन थो खोले। दुनिया में अली अखियूं पोइ खोलींदो, मुस्तफ़ा खे अॻे ई सुञाणंदो आहे। केतिरा मिसाल आहिनि मुंहिंजा दोस्तो जेके मां ॾियण लाइ तयारु आहियां। अबू बकर सिद्दीक़ जी अम्मा जीअं मौला अलीअ जी अम्मा, अच्छा ॿिन्ही जे अमड़नि जो ज़िक्र करे ॿुधायां। मौला अलीअ जी ज़ात पंहिंजे अम्मा फातिमा बिन्त असद जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वजूद में मौजूद आहे। जेॾी महिल मुंहिंजो मदीने जो मीर ईंदो आहे, ऐलान नबूवत कोन थियो आहे, फातिमा बिन्त असद थी बीही रहंदी आहे। घर जा भाती चवंदा आहिनि फातिमा छा थी करे, तूं वॾी आहे, सुहिणो मुहम्मद नंढो आहे, असांजे ख़ानदान जी रवायत जी ख़िलाफ़ वर्ज़ी न कर। नंढो बीहंदो आहे वॾे ख़िलाफ़, वॾो कोन बीहंदो आहे। फातिमा बिन्त असद ने मौला अलीअ जी अमड़ थी चवे तव्हां त चओ था, पर पेट में अलाए कहिड़ी शइ आहे, हिन सिर भर ते नज़र थी पए, मूंखे ज़ोरीअ खणी थो त
तवज्जो खानदान जे माण्हुनि सलाह कई ऐं फातिमा जेकॾहिं तुंहिंजे ॻाल्हि में सची है अचो त फातिमा खे आज़मायो। फातिमा बिन्त असद जे मथां ॿ माण्हू कुल्हनि ते हथ रखी वेठा आहिनि। कुझु किताब लिखियो त रस्ता ॿधी वेठा। जेॾी महिल मुंहिंजो मदीने जो मीर तवज्जो अञा ऐलान नबूवत कोन थियो आहे पर मुंहिंजो मुस्तफ़ा त कॾहिं का नबी आहे जॾहिं अञा हज़रत आदम बि कोन ॻोल्हियो वियो आहे। पढ़ा कुरान वकज़ालिक नुरी इब्राहीम मलकूत समावाति वल अर्द। अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो मां पंहिंजे इब्राहीम सुने खे ज़मीनुनि ऐं आसमाननि जा सैर कराया। ज़मीनूं घणियूं आहिनि जवाब ॾियो। ज़मीनूं घणियूं आहिनि आसमान घणा आहिनि। क़ुरान थो चवे त मां पंहिंजे इब्राहीम खे ज़मीन आसमाननि में घुमायो ज़मीन आसमाननि जा सैर कराया ॾेखारियो। ऐं अल्लाह जो फरमाए अलम तर अल्लाह ख़लक़ समावाति वल अर्द बिल हक़। हज़रत इब्राहीम अला रब चवे ज़मीनूं आसमान ठही विया पोइ मूं हुनखे सैर कराया। महबूब मुस्तफ़ा खे रब चवे अलम तर मुंहिंजा महबूब तो न ॾिठो अल्लाह ख़लक़ समावात वल अर्द। तुझे अल्लाह ज़मीनूं कीअं पे ठाहियूं आसमान कीअं पे ठाहिया। जॾहिं ठही रहिया मुस्तफ़ा ॾिसी रहियो हुयो जॾहिं ठही विया रब इब्राहीम खे ॾेखारिया। तुझो पीर मुझो पीर तुझो पीर मुझो पीर नाराए हैदरी नाराए हैदरी। चौकड़ियूं भेटूं यार कंदे मूंसां ओ मुंहिंजो दिल परो का पीशया सने सिंगार जी भी हो पर मुझे दिल पर जो मुरकड़ों का पीशया। अज़ीज़ा ने मन दिल थी चवे तो मां वाइदो पूरो कयां टाइम गुज़री वेंदो पोइ चवंदो सुभाणे ॿिया तकीर ॿुधाइजंदा भला फ़क़ीर वाइदो पूरो कोन कयो। हिजरत जी रात रहमत जी बरसात बिस्तरे ते सुम्हण वारी मौला अलीअ जी ज़ात कद जबलनि में हलण वारी अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात। हे कुछ जुमला चवां थो गौर सां ॿुधिजो। जॾहिं मुंहिंजा महबूब मदीने जा मीर पहिरीं त अल्लाह करे तव्हां मको वञी ॾिसी अचो। खुदा करे तव्हां मको घुमो ख़बर पवे त हुज़ूर जो अङण काथे आहे अबू जहल जो घर काथे आहे अबू लहब जो घर काथे आहे। मुंहिंजा महबूब पंहिंजे पिंजरे ते आरामी हुज़ूर पंहिंजे अङण ते आरामी आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तमामु दुश्मनान इस्लाम मुशरिकीन मक्का कुफार मक्का गॾिजी करे सलाहूं करे मंसूबा ठाहिया त कुझु बि करे मंसूबा तयार कयूं या सोने नबीअ खे गिरफ़्तार करे ज़िंदान में हणूं या सोने नबीअ खे शहीद कयूं या सोने नबीअ खे मुल्क बदर कयूं। इहा सलाह कंदे 40 कबीलनि मां घणनि कबीलनि मां 40 कबीलनि मां हिकिड़ो ताक़तवर माण्हू 40 माण्हू गॾु कया विया। 40 खे हथियार ॾिना विया। मदीने जे महबूब जे खटड़ीअ जे ॿाहिरो हुज़ूर जे अङण जे ॿाहिरो 40 ॼणा गोल कतार हणी बीठा आहिनि। छाजे लाइ त महबूब सुम्हा पिया आहिनि। महबूब जी निंड मां उथंदा गिरफ़्तार करे बाक़ी सलाह पोइ कंदासीं। 40 उहे हुया 41 शैतान बि गॾु हुयो। 41 बीठा तवज्जो हुज़ूर आराम मां उठी सिधो मौला अलीअ ॾे विया। कंहिंजे विया जवाब जो कंहिंजे। अच्छा हज़रत अलीअ खे फरमायो त अदा अली अॼु सोना अली तूं मां मुस्तफ़ा जे बिस्तरे ते हली आराम कर। हे मके वारनि जो अमानतो अथई सुभाणे उन्हनि जे वञी हवाले कजां। आउं पंहिंजे रब जे हुकुम सां हिजरत नथो कयां। एते ॿुधो अचो त हिन ॻाल्हि खे थोरो खोलिया। महबूब बिस्तरे ते आरामी मौला अलीअ जे
खटड़ी या घर हुजूर सां गॾु या पर भरो पहिरों सवाल तवजह हुजूर पंहिंजे बिस्तरे ते आरामी 40 दुश्मन गोल फिरियो बीठा आहिनि मुझो महबूब हज़रत अली दे वियो न हज़रत अली के वठण चयो हा हज़रत अली के वठी आयो चयो हा न हुजूर के वींदे उन्हनि 40 ने ॾिठो न मौला अली के ईंदे उन्हनि 40 ने ॾिठो जुमलो गौर सां ॿुधो न हुजूर के वींदे ॾिठो न मौला अली के ईंदे ॾिठो हुजूर हिन जिस्म सां वया या रूहानी तौर ते चो जिस्म सां मौला अली जिस्म सां आयो या रूहानी तौर ते चो जिस्म सां जवाब ॾियो जिस्म सां हुजूर बि आहे मौला अली बि आयो अखियूं बि हुयूं सभु कुझु ॾिसनि पिया सिंधीअ में चइबो अखियूं अखियुनि जहिड़ियूं नूर जो को टको ई कोन हुयो छो कोन हुयो सवाल वॾो इहो आहे अखियुनि हूंदे न ॾिसण इहो ई त वॾो राज़ आहे सादा लफ़्ज़ में चवां पहाड़ीअ सादा लफ़्ज़ थो चवां मुंहिंजे रब पुछियो महबूब जी मुंहिंजा मौला ई भाड़िया भाड़िया जेके बीठा आहिनि तुंहिंजे लाइ बीठा आहिनि मौला अखियुनि जे हूंदे हिनखे अंधो करे छॾ इन्हनि जूं अखियूं मां मुस्तफ़ा खे ॾिसनि न हुजूर चयो त मूंखे न ॾिसनि अखियुनि जे हूंदे हुजूर खे ॾिसी जवाब ॾेई न सघिया जेके हुजूर जे चई पासनि खां बीठा आहिनि हुजूर खे मौला अलीअ खे ईंदे वींदे कोन ॾिठो उहे हुजूर खे मीलाद में ईंदे किथां ॾिसी सघंदा जी मुंहिंजे महबूब मदीने जे मीर खे इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैह न देवबंदी इनकार करे न बरेलवी न शिकेर भी इनकार न करे उहो जवाना जंहिं वेठे वेठे जागदे 70-72 दफ़ा मुस्तफ़ा जो दीदार कयो जन खे मुंहिंजे हुजूर पाण ॾेखारण चाहियो गुंबद खजरा में आरामी आहिनि मगर अचे उनखे दीदार करायो पिया वञनि जन खे हुजूर पाण ॾेखारण न चाहियो ई दोला पटियो वेठा हुया मुस्तफ़ा आया बि मुस्तफ़ा वया बि मुस्तफ़ा न मौला अली आयो बि मौला अली वयो बि न हुजूर खे ॾिसी सघिया न मुस्तफ़ा खे ॾिसी सघिया यादि रखो इन यारनि खे उहो ॾिसंदो आहे जंहिंखे यार पाण ॾेखारणु चाहींदा अञा अॻिते वधां जेॾी महिल मुंहिंजो सोणो अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजे मुस्तफ़ा सां गॾु हार में पहुतो यार मुसलमान गौर कर इन ई जेका ॼारो हणंदी आहे छा चवंदा हुनखे बाकोड़ी छा चवंदा आहियो कोरीअड़ो कोरीअड़े खे कंहिं चयो त मिंट करे ॼार हणी वठि जवाब त ॾियो ॻाल्हायो कंहिं चयो दुश्मन पोयों लॻा पिया को महीननि जो फ़ासिलो थियो इहो पुठियां पेर खयो पिया अचनि लेकिन जेॾी महिल हुते पहुता हिक ॿिए सां ॻाल्हायूं पेर त ही हिते आहिनि गार त ही आहे पर गार ते लॻी पई आहे ॼार इहा ॼार कंहिं इन कोरीअड़े उनखे हुकुम कंहिं कयो ॻाल्हायो त सही हू जेके हेॾो दिमाग़ खणी आया उन्हनि जो हिते दिमाग़ फैल कंहिं कयो ॻाल्हायो त सही यार जो जेके रब रखे तंहिंखे केरु चखे कुरान पढ़ण तो चाहियां अबू बकर सिद्दीक़ दर पेरनि जो आवाज़ ॿुधो छो त अबू बकर सिद्दीक़ हुआ जेॾी महिल पेरनि पेरा खया ॾिसनि पिया त केॾी महिल अबू बकर जा पेर अॻियां केॾी महिल अबू बकर जा पेर पोयां केॾी महिल खॿे केॾी महिल सॼे जेॾी महिल मामला हल थी विया सिद्दीक़ अकबर खां सवाल कयो वियो हुजूर जे अॻियां कीअं पियो थी हुजूर जे पोयां कीअं पियो थी ऐं अॻियां पोयां ओहिड़े सॼे खॿे छो पियो वञे सिद्दीक़ अकबर जवाब ॾिनो जेॾी महिल सम्झा पियो त मथां दुश्मन अॻियां अचे डोड़ी अॻियां पियो थिया त दुश्मन जो तीर अबू बकर जे सीने में लॻे मुस्तफ़ा जो वार विंदो न थिए डपु पियो लॻे त माना पोयां दुश्मन जे सॼे खॿे ते डोड़ी पियो वञा त अबू बकर जी जान वञे मुंहिंजे महबूब खे कुझु न थिए उहो अबू बकर सिद्दीक़ वार में दुश्मन
आवाज़ थो करे अबू बकर सिद्दीक़ सहमिजी थो वञे पंहिंजे जान जी परवाह नाहे यार जी परवाह मुझे महबूब मुस्तफा न्यारा फरमाया अबू बकर जी मुझा आका परेशान नजर थो अची आका दुश्मन दर ते पहुची वियो दुश्मन दर ते पहुची वियो देर इहा थी अल्लाह ताला जिब्रील के फरमायो जिब्रील जी रब्बे जलील देर न कर मुझो महबूब लबड़ा तनह चोरी दो जॾहिं मां रब जो ऐलान थी दो मां अल्लाह जो सुनो कुरान खणी वञ त मुझो महबूब मुस्तफा पंहिंजे यार खे दिलदारी दे पंहिंजे सफ़र जे साथीअ खे दिलदारी दे इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना फ़अंज़लल्लाहु सकीनतहु अलैहि अल्लाह ताला कुरान करीम नाज़िल फरमायो मुझा महबूब पंहिंजे दीवाने खे जो फिक्र न कर गम न कर फिक्र न कर छो इन्नल्लाह मअना अबू बकर हिकिड़ो तूं आहीं ॿियो मां मुस्तफा थी अल्लाह जी ज़ात सां गॾु आहे सुभान अल्लाह मुझा यार फकीर जो बाहों दे ॾिसो खुदा जे वास्ते अंदर जी सफ़ाई रखो ये दीवार आहे न इन सां सभई गॾिजी मथा टकरायो मथा सभिनी जा फाटी पवंदा दीवार खे कुझु कोन थियो जंहिंखे न अल्लाह इज़त ॾींदो आहे तुंहिंजे मुंहिंजे बदमाशीअ सां हुनजी इज़त में का कमी कान्हे तुझे मुझे गंदियूं ॻाल्हियूं करण सां उन्हनि जी इज़त में कमी कान ईंदी लेकिन तूं असां पंहिंजी आख़िरत बर्बाद न कयूं जेके मुंहिंजे मुस्तफ़ा जा जिक्र आहिनि अचरा आहिनि उन्हनि सां बि प्यार कर जेके मुंहिंजे मुस्तफ़ा जा यार आहिनि उन्हनि सां बि प्यार कर मुंहिंजे मुस्तफ़ा जा वफ़ादार आहिनि उन्हनि सां बि प्यार कर मां हींअर सुम्हण जी निमाज़ कान पढ़ींदो हाणे पढ़ूं था लेकिन मूंखे चवनि जेॾीमहिल पेशिमाम निमाज़ पढ़ाईंदो पुठियां जेकॾहिं पोयनि खां का ग़लती थिए त निमाज़ हेॾे होॾे थींदी न पर जे पेशिमाम खां ग़लती थिए त निमाज़ सभिनी जी विधी या कान विधी छो पेशिमाम थो चवे अॻियां हिन जमायत जे ऐं जमायत थी चवे त पुठियां हिन जॾहिं इमाम चयो त अॻियां हिन जमायत जे ज़मानत खणी तुंहिंजो मुंहिंजो ज़ामिन मौलवी तुंहिंजो मुंहिंजो ज़ामिन पीर आहे और जलाही सहाबी हुए न जंहिंजी ज़मानत मुंहिंजे महबूब मुस्तफा इमाम मुंहिंजो महबूब मुस्तफा चवे अॻियां हिन जमायत जे जवाब ॾिनो केरु बीठा कसम ख़ुदा जो जवाब ख़ुदि फ़ैसिलो करे ख़ुदि जवाब ॾे ऐं पोयां चवनि पुठियां हिन इमाम जे ॾे ख़बर इमाम केरु हुयो ख़ुदा जा बाना थोरो ख़ुदा जो ख़ौफ़ कर अञा अॻियो जुमिलो सम्झो इमाम जेको क़ुर पढ़ंदो आहे जमायत ख़ामोश थी ॿुधंदी आहे छा जे लाइ इमाम जो सवाबु जमायत खे मिलंदो आहे मौलवीअ जो सवाबु तोखे मूंखे मिले पीर जो सवाबु तोखे मूंखे मिले मुफ्तीअ जो सवाबु तोखे मूंखे मिले पर जॾहिं मुंहिंजो मुस्तफा रब जो क़ुरान पढ़े उन जो सवाबु कंहिंखे मिले जो यार जे ग़ुलामनि खे मिले असहाबे मुस्तफा खे मिले मुंहिंजे मुस्तफा जे ग़ुलामनि खे मिले ई उहे सहाबी हल जिन जे नसीबनि में जिन जे मुक़द्दर में जिन जे दफ़्तर में सवाब उहे लिखियल क़ुरान मुंहिंजो मुस्तफा पढ़ंदो आहे सवाब सहाबा खे मिलंदो आहे मौलवी साहब हुजरे मां निकिरे जमायत वेठी